दोस्तों ऐं दादू जी उहा सिविल सोसाइटी दादू जा उहे सुजाग ज़हन असीं हिकिड़ो नंढड़ो मैसेज अव्हां ताईं पहुचाइणु चाहियूं था त सिंध जा जेके बि तइलीमी इदारा आहिनि पंहिंजी कुवत आहार हली रहिया आहिनि। स्पेशली असां दादू कॉलेज जी ॻाल्हि कंदासीं। दादू कॉलेज जे अंदरि क्लास प्रैक्टिकल रांदियूं ॿियूं सभु एक्टिविटीज़ जेके प्लांटेशन आहे या उन खां हटी करे जेके ॿिया अवेयरनेस एडवोकेसी जा प्रोग्राम आहिनि उहे ज़ोर शोर सां थींदा रहनि था। जेकी अहम शइ आउं सालनि खां रड़ियूं कंदो अचां पियो त ॿारनि जी जेकी अटेंडेंस आहे उहो तइलीमी इदारे जे अंदरि तमामु घटि रहे थी। ऐं असां वटि त हिकिड़ो मुरवज कानून थी वियो आहे त जुमो थियो छंछरु थी इहे जेके पोयां 2-2.5 ॾींहं हूंदा आहिनि उन ॾींहुं त अञा वधीक घटि थी वेंदी आहे। रमज़ान जे महीने में बि यकीनन अटेंडेंस जेकी आहे उहा एतिरी सुठी मुतासिर कुन न रही आहे। हीअ तइलीमी इदारा अव्हां लाइ आहिनि। हिते स्टाफ मौजूदु आहे, उस्ताद मौजूदु आहिनि, हर शइ मौजूदु आहे। शागिर्द जे न अचण सां यकीनन असांखे तकलीफ़ बि थिए थी ऐं उहो जेको फ़र्ज़ु या उहो जेको कुझु असांखे ड्राइव करिणो आहे या जेको एक्सरसाइज़ करे ॿियनि ताईं पहुचाइणो आहे उन में यकीनन मुश्किलात थिए थी। शागिर्द जे न अचण सां वॾे में वॾो लॉस इहो आहे त ॿार जी पंहिंजी जेकी मेरिट मुतासिर थिए थी ऐं प्लस में ॿार डिपेंड करे थो चीटिंग ते या ॿियनि रिसोर्सिस ते जंहिं मां हुनखे ग्रेड मिले। हिन इदारनि जे हुजण जो मक़सदु इहो आहे त ॿार हिते अचे, ॿार पढ़े, ॿार पंहिंजी क़ाबिलियत खे जेको आहे सो बहितर करे ऐं जेके स्किल्स हुनजे अंदरि आहिनि उहे निर्वार थियनि। जेकॾहिं शागिर्दनि जो घटि तइदादु हूंदो त बि क्लास हलंदा, जे शागिर्दनि जो वधीक तइदादु हूंदो त बि क्लास हलंदा। वधीक शागिर्दनि जे हुजण सां यकीनन हिकिड़ी बहितरी अची सघे थी त वधि में वधि ॿार जेको आहे सो हिक ॿिए खे बि गाइड करे सघंदा ऐं ॿार जेको घणो सिखंदो ज़ाहिर आहे उहो डिलीवर बि वधीक थींदो। त रमज़ान जो हे आख़िरी ॾिहाड़ो हले पियो ऐं अटेंडेंस ॿारनि जी तमामु जेको आहे सो पुअर पई हले हींअर ऐं ॾुख बि थिए थो। बहरहाल गुज़ारिश आहे त ईद खां पोइ हींअर इम्तिहानी फार्म फस्ट ईयर इंटर जा असां भरे रहिया आहियूं ऐं इन जे करे ॿारनि जा असां प्रैक्टिकलनि जा प्रोग्राम रखिया आहिनि त आस्ते आस्ते हाणे ॿारनि जा जेके इम्तिहान खां अॻु में प्रैक्टिकल असां कराईंदा आहियूं उहे ज़रूरु थियनि। सभिनी शागिर्दनि ऐं वालदेन खे हिकिड़ो ई नियापो आहे त महिरबानी कयो पंहिंजे तइलीमी इदारनि ॾांहुं अचो। अव्हांजो अचण ई असांजी ज़ीनत आहे, असांजो जेको आहे सो फ़ख़ुरु आहे। अव्हांजे न अचण सां यकीनन असां कमज़ोर थियूं था ऐं असांखे तकलीफ़ थिए थी। पाकिस्तान ज़िंदाबाद।